श्री झूलेलाल सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ख़ासि शख़्सियत जे बारे में। जी हाँ दोस्तों, ये ख़ासि शख़्सियत आहिनि कानपुर जी रहने वारियूं आहिनि जिन जो नालो आहे सौम्या पंजवाणी। जी हाँ दोस्तों, सौम्या पंजवाणी जो जनम कानपुर में थियो ऐं उन्हनि शिक्षा ऐं दीक्षा कानपुर में ही हासिल कई आहे। तंहिंजे अलावा संगीत जी ॻाल्हि करूं त संगीत में महारत भी उन्हनि कानपुर में हासिल कई ऐं उन खां पोइ उन्हनि देश विदेश में पंहिंजे सुरनि सां पूरे जहान के में देश जो नालो रोशन कयो अथई। जी हाँ दोस्तों, दुबई ऐं कई देशनि में उन्हनि पंहिंजी संगीत जो प्रोग्राम। सौम्या पंजवाणी खां जेॾी महिल असां ॻाल्हायोसीं त उन साफ़ चई कि बचपन खां ई मुंहिंजे माउ पीउनि मुंहिंजे संगीत जे मथां ध्यानु ॾिनो ऐं उन इहो बि चई कि हर ॿार अंदरि को न को क्वालिटी थींदी आहे, को न को हिकिड़ो ख़ासि गुण थींदो आहे। माउ पीउनि खे उन गुण जे मथां ध्यानु ॾियणो घुरिजे कि आख़िर हिन में अहिड़ी छा विशेषता आहे जंहिंजे मथां असां उनखे निखारे करे ॿाहिरि कढूं। जीअं कईनि में डांसिंग जो थींदो आहे, कई संगीत में थींदा आहिनि, त कई में कुझु न कुझु हिकिड़ो अहिड़ो गुण थींदो आहे जेके निखारण जी ज़रूरत आहे असां माण्हुनि खे। त चई कि असांखे ॻाइण जो शौक़ु हूंदो त मुंहिंजे माउ पीउनि मुंहिंजे मथां ध्यानु ॾिनो ऐं बचपन खां ई हिन शइ खां जोड़े रखियनि ऐं उच्च शिक्षा हिन अंदरि संगीत जे अंदरि हासिल कया। जी हाँ दोस्तों, माउ पीउ ॾाढो वॾो हिननि खे सपोर्ट रहियो जंहिंजी सौम्या ॾाढी प्रशंसा कई। ऐं तंहिंजे अलावा ॻाल्हि करूं कि सौम्या साफ़ कई कि मुंहिंजो लक्ष्य आहे अॼुकल्ह जी जेकी युवा पीढ़ी आहिनि, चाहे छोकिरा आहिनि चाहे छोकिरियूं आहिनि ऐं जेका असांजा यंगस्टर आहिनि, उन्हनि खे सिंधी कलामनि, सिंधी पंजणनि ऐं सिंधी संगीत सां गॾु जोड़नि। जी हाँ दोस्तों, ॾाढी वॾी ॻाल्हि चवनि उन्हनि कि सिंधी समाज जा जेका असांजा युवक आहिनि, युवतियूं आहिनि ऐं जेका भुलिजी चुका आहिनि सिंधी गीत संगीत के, पंजणनि के, कलामनि के, त उन्हनि जो ध्यानु केंद्रित करण लाइ उन्हनि विशेष करे इहा तयारी कई आहे। ऐं जिते बि स्टेज प्रोग्राम वग़ैरह में वेंदियूं आहिनि त उते अहिड़ा सिंधी कलाम गाईंदियूं आहिनि, अहिड़ा सिंधी पंजणा गाईंदियूं आहिनि कि सॼी जेको मंच चइजे न उहो नचणु टुपणु चालू करे लाहींदो आहे। तंहिंजे अलावा उन्हनि इहो चयो कि जेका बि सिंधियुनि जे अंदरि कलाकार थींदा आहिनि, चाहे पोइ उहो संगीत में आहिनि, चाहे फिल्मी दुनिया में आहिनि, चाहे कहिड़े बि प्लेटफॉर्म ते को संगीत, कहिड़े बि प्लेटफॉर्म में हुजे संगीत ई न बल्कि उहो कहिड़े बि प्लेटफॉर्म ते हुजनि, त उन्हनि खे समाज जे द्वारा हिकिड़ो साथ मिलणो घुरिजे। जीअं कि को सिंगर आहे या को कलाकार आहे कहिड़े बि प्रकार जो, त उनजो पूरो मान सम्मान थियणो घुरिजे। ऐं तव्हांजे घर में बि को प्रोग्राम थिए थो, शादी वियांह या को भी पार्टी थिए थी, तो उते सिंधी कलाकारनि खे ई तव्हां प्राथमिकता ॾियो। बिल्कुलु सही हिन न्याणीअ ॻाल्हि कई कि किथे बि को प्रोग्राम थिए थो त असां ॿियनि जातियुनि जे कलाकारनि खे घुरायूं था, मंच ते नच टुप करायूं था, लाखे रुपए जो पैकेज था ॾियूं, त पाण खे पंहिंजे सिंधी कलाकारनि खे अॻियां वधाइणो घुरिजे। भले जेके कुझु बि ईंदो हुजे, चाहे कंहिंखे ढोलक वॼाइणु ईंदो हुजे, कंहिंखे ॻाइणु अचिणो हुजे या कंहिंखे नच टुप ईंदी हुजे, त उन्हनि खे प्रोत्साहन ॾियण लाइ उन्हनि खे अॻियां वधाइणो घुरिजे। ॾाढी वॾी ॻाल्हि चई अथनि। ऐं असांखे बि पूरे समाज खे ॻाल्हि ध्यानु ॾियणी आहे कि असांजे सिंधी समाज में कलाकार मुट्ठी भर बि कान्हनि। जेतिरा आहिनि असां हुननि खे हीरे मोती आंगर असां संवारे था सघूं अगरि असां चाहियूं था। अॼु अगरि ॿिए समाज जी ॻाल्हि करूं त उन्हनि जे अंदरि को बि अहिड़ो कलाकार थींदो आहे त पूरो समाज उनखे मान सम्मान मंच इत्यादि उन्हनि खे प्रोवाइड कराईंदो आहे ऐं समय समय ते उन्हनि जो सम्मान इत्यादि बि कंदो रहंदो आहे। पर असांजे समाज में इहो घटि थो ॾिसो वञे। बिल्कुलु न्याणीअ सटीक ॻाल्हि चई, बिल्कुलु खरी ॻाल्हि चई थी कि असांजे समाज खे, असांजे कलाकारनि खे प्रोत्साहन ॾियणो घुरिजे। असां हिन ॻाल्हि सां सहमत आहियूं। सिंधी समाचार राजस्थान बि चए थो कि सिंधी कलाकारनि खे पाण खे अॻियां वधाइणो घुरिजे, उन्हनि खे मोटिवेट करणो घुरिजे। अॻियां वधाइण लाइ करे उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ अचे पई, उन्हनि जी तकलीफ़ूं दूर करणु घुरिजनि। ऐं असांजे समाज में को बि अहिड़ो प्रोग्राम फंक्शन इत्यादि थिए थो त असांजे सिंधी कलाकारनि खे ई मंच ॾियणो घुरिजे, उन्हनि खे घुराइणो घुरिजे ऐं उन्हनि खे प्रोत्साहित करणो घुरिजे। तो असां जानकारी ॾिनीसीं पे सौम्या पंजवाणी जी। जी हाँ दोस्तों, हिन न्याणीअ नंढी ही उमिरि में ॾाढो वॾो नालो कयो अथई। गीत संगीत में पंहिंजो ॾाढो ई सिंधियुनि जो नालो ऊचो कयो अथई ऐं ख़ासि स्पेशलिटी आहे पंजड़ा, लाॾा, गीत संगीत सिंधियत में विशेष महारत हासिल आहे। तव्हांखे बि हिन न्याणी खे अगरि घुराइणो आहे पंहिंजे कंहिं फंक्शन इत्यादि में, त असां हिननि जो कॉन्टेक्ट नंबर तव्हांखे शेयर पिया करूं। तव्हां हिननि खे इनवाइट करे था सघो, घुराए था सघो ऐं पंहिंजे शादी में इत्यादि में मौज मचाए था सघो। ऐं तंहिंजे अलावा तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि सौम्या पंजवाणी जी पंहिंजी हिकिड़ी बैंड भी है। जी हाँ दोस्तों, ये ॾाढी चौंकाइण वारी ॻाल्हि आहे कि हेतिरी सी उमिरि में इन्हनि जेतिरी उपलब्धियूं हासिल कयूं आहिनि न, त वाह जे क़ाबिल आहिनि।
जी हाँ दोस्तों, इन्हनि जी ख़ुदि जी बैंड भी आहे, उहो बि असां तव्हांखे कार्ड शेयर पिया करूं। तव्हांखे कहिड़ो बि को बि कार्यक्रम अगरि तव्हांखे कराइणो आहे ऐं सिंधियत खे अॻियां वधाइणो आहे त तव्हां इन कार्ड खे ॾिसंदा, इन अंदरि नंबर ॾिनल अथव। तंहिंजे अलावा असां हिकिड़ो ॿियो नंबर बि आहे तव्हांखे बार बार शेयर करूं, तव्हां उन्हनि ते इन्हनि खां संपर्क करे तव्हां हिननि खे घुराए था सघो। इन ई प्रकार जूं शख़्सियतुनि खे असां असांजे चैनल जे माध्यम सां लगातार तव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं। जय श्री झूलेलाल, सतनाम साखी।